रिपोर्ट शान अली शेख। कोरोना वायरस का बचाव लाइ वैक्सीन लगायो, जिंदगी बचायो। मेयर में असिस्टेंट कमिश्नर अली अदर शेख। मुख्तियारकार अल्लाह बख्श मक्सी। तालका अस्पताल जे एमएस डॉक्टर हमीद शेख। फोकल पर्सन डॉक्टर हिदायतुल्लाह खोसो, डॉक्टर शाहिद शेख। डीएमएस डॉक्टर इमामुद्दीन खोसो। आजम पंवर डॉक्टर अख्तर गोरड़, अब्दुल हफीज लहर, हफीज नारेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में आगाही मुहिम रैली तालका अस्पताल मेड़ खां घंटाघर चौक ताईं कढी वई, जिते हुननि अवाम में जागरूकता पैदा करण लाइ शहरनि में मास्क विरहाया। उन मौके ते रैली खे ख़िताब ऐं नेशनल प्रेस क्लब मेहर जे साज़िन सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त कोरोना वायरस हिकु ख़तरनाक आलमी वबा आहे, जंहिंसां मुक़ाबिलो करण लाइ अवाम खे सभ खां पहिरीं मास्क पहिरे समाजी विथी रखणी पवंदी ऐं कोरोना वबा खां पाण ऐं पंहिंजे ख़ानदान जूं हयातियूं बचाइण लाइ वैक्सीन लॻाइण अवलीन फ़र्ज़ में शामिल आहे। अॻुवाणनि वधीक चयो त हिक साज़िश तहत कोरोना वैक्सीन बाबति ग़लति अफ़वाह फैलाया विया आहिनि। अवाम खे अहिड़नि ग़लति प्रोपेगेंडा ते ध्यानु न ॾियणु खपे, जॾहिं त दुनिया अंदरि मुख़्तलिफ़ मुल्कनि पारां कोरोना वायरस वबा खे शिकस्त वैक्सीन लॻाइण सां ॾिनी वई आहे।